अस्सलाम वालेकुम। माफ कर मां फकीर, खुलियल पैसो कोन्हे, भेण खे भी माफ नथो करे पियो। आदि तू विड़ दे, अज मां तो खा डेड़ी कोन थो घुरा। हाणे आदि सलामड़ो थियो न, हाणे रुगो मुझो कलामड़ो बुध न। चारे फिराऊं चारे छड़े हूं, दादी न को नानी, लसीडन खा मानी, लसीडन खा मानी। बस कर बुआ, बस कर रे, मथो खाई वियो आ। अभी मुझी शादी करा न। ओ चरिया चरिया तो के केड़ी कबूल कदी? नंढा नेटा जेके हिन जवान जमाण उहे वतन था धिका खाईंदा, संग को नथो मिले। तोखे केर ॾींदो संग? अदी बसरा बेगे के चौतने बेबड़ी के तलाक जे। जंहिं ॾींहुं अकुल पियो विरहाइजे उन ॾींहुं तूं पिनण वए। हाणे बेगो मोचे चवण ते बेबीअ खे तलाक ॾींदो? अरे चरियादा जे ईअं थे हां त मां कॾो को बेबीअ खे तड़े कढां आए तो। जंहिं ॾींहुं इहो वठी आयो हो हिन घर में। अदी बसरा तू सब कुछ करे सगी थी, इने बेगे के मानी न दे। ओसी तई मानी बंद करीस जेस तई ने बेबड़ी के तलाक दे। कोन ॾींदो तलाक बेगो इने बेबीअ खे। पर हेॾे ॻाल्हि त ॿुधो दा, तोखे कहिड़ो पेट में सूर पियो आहे? अदी बसरा मुझी शादी कराए ने बेबी सा असांजो जोड़ ॾाढो सुठो थींदो। तुंहिंजो मुड़स बिंदरो ऐं मुझी ज़ाल बिंदिरड़ी। घर जे साइफुन में अखियूं न विझो नोर, न विझो अखियूं घर जे नंगन में। छितो थी पियो आहे, कल थिड़ी थई, कुछ त हया कर। छो अच्छी ॾाढ़ीअ में ख़राब थियो आहे? मुंहिंजे बूथ ते बि तूं तव मले निभागा। ॿी त ॻाल्हि ॿुधो, तूं जो इन्हे एतिरीअ फुट मुने सां कंदे तूं शादी, छा रसी विझी नचाईंदेसि भोली करे? हाणे बिहजी विया पाण खे मिलई ख़ैर बि कोन थो, तॾहिं ई हताड़ कई थी ॿुॾड़ जहिड़ा। अदी बसरा बेगो बेबी के तलाक ॾींदो त तोता बि ॿार लही पवंदो। हा, इहा ॻाल्हि वाह जी कई थई। हाणे अदा हिकिड़ी अटकल करणी पवंदी। अचे बेगो, ॿई था पिया बेगे खे रंध को ॾियो। चऊंसि था पिया त ॾे इन्हे बेबीअ खे तलाक, जे न त सिर ईअं वेंदी। ठीक आदि बसरा, जेमल बेगो घर अचे न तू मां गॾजी ऐं अची वठू सफ़ाई मोचड़े जी रीह हुजेस। ओसी तई पिया कुटियूंस जेस तई ने बेबड़ी के तलाक न जे। पर हा ये न कजाए त बाहर वनी वरी होते हुन सां सचड़ो थी पी रहे। 10 रुपया मिलनी था त हड़ सचू तो करे पियो। तोरी बुर्दबारी थी कर। अरे बसरा कचे हुजे जा पके मोचा फकीर फिरंदा था वतन पिया, पर तोते भी पट कान्हे का। पतरे भत जे आसरे दरिया ट्रपा। लोंग जी मां साध। पीर करामत जी सॼी मिल्कत हाणे मुंहिंजी आहे। इहो आस्थानो ऐं इहा हवेली हाणे मुंहिंजी आहे, ऐं जेका शइ मुंहिंजी आहे न उहा तुंहिंजी आहे। छो त मां तुंहिंजी थियण वारी आहियां। हाँ मां साध, पर मां छा कयां? आस्थाने ते हवेली ते पीर मुजन कब्ज़ो कयो वेठो आहे। चवे थो त ही आस्थानो, ही हवेली, ही ज़मीनूं सभु मुंहिंजियूं आहिनि, मुंहिंजे पीउ जूं आहिनि। लोंग इन मुजन खे डोड़ाए गढ़ी था। इन जो हिते कुझु बि न आहे, ऐं इन निभागी मुजन पंहिंजे हिसे जी मिल्कत खपाए चुको आहे। मां साथ पीर मुजन ॾाढो ढींगो माण्हू आहे, मां हुनखे हितां कीअं कढां? मां साथ तूं ई मुराद गॾिजी इहो इन मुजन खे टांडा ऐं ॾेखारियसि काक जा वण। ठीक है मां साथ, जेकॾहिं तूं चवी थी न त रात असां मुजन ते काबू कंदासीं। इहे लोग का मुर्सी कर मुजन जी इन हवेली में दाखिल थे न, मारे छॾियोसि। न मां साथ, मुजन साईं खे असां मारींदासीं कोन, बाक़ी दाबा साबा कंदासीं। कुझु त कयो, दाबा ई दड़का त ॾियोसि। हिकु धारियो माण्हू असांजे घर ते कब्ज़ो कयो वेठो आहे ऐं असीं कुझु बि नथा करे सघूं। लोंग
छा एतिरा भाड़िया आहियूं छा? ठीकु आहे मां साजन, मां मुराद सां हवा कयां। धीरे थाना भाई, पाण खे अकेलो न समझो। ही सरदार शाह जमान पंहिंजे 7 राजनि जे कबीलनि सां गॾु कुलो कुले में मिलाए तो सां बीठा हूंदासीं। एहसान साईं, तव्हां ते असांजो को बि थोरो न आहे। पीर मुजन असांजो दुश्मन आहे, दुश्मन। तव्हां भली उन सां झेड़ो कयो या ठाह कयो, पर उनखे मां कोन छॾींदुसि। मौत पीर मुजन जो मुक़द्दर आहे। मां सम्झां थो हाशिम, चाचा मुंजान असां खां ॾाढो न आहे, उहो अकेलो आहे, असां घणा आहियूं। ॿियो त असांजी जुए में आहे, मुंहिंजे ॻोठ में आहे। मां चाहियां थो उनखे खंभ खंभ करे सघां थो, पर मां उनखे मारणु नथो चाहियां। मां चाहियां थो त उहो हलियो वञे। हुनखे जेकॾहिं इज़त प्यारी हुजे हा न, त हू हिते अचे ई कोन। मुजन मरंदो, ज़रूर मरंदो। मां उनखे चेरो कोन छॾींदुसि। पीर सां साईं, हिते पीर मुजन असांजे नगनि में हथ विधा। हिन मुजन खे असां कॾहिं बि माफ़ न कंदासीं, कॾहिं बि न। पर हिन वक़्तु चाचा मुंजन हाउस अरेस्ट आहे। पुलिस पूरी हवेलीअ ते कड़ो चाढ़े वेठी आहे। तव्हां बि हुन सां कोन मिली सघंदो। पीर एहसान साईं, पुलिस हुनजी केतिरा ॾींहं हिफ़ाज़त कंदी। असांखे फुल मिलियो न, त हुन सां घटि कोन थींदी। मां पुलिस जो घेरो टोड़े बि हुनखे मारींदुसि। पुलिस जे वञण जो इंतज़ार कोन कंदुसि, छो त मुंहिंजे अंदर में जेका बाहि ॿरे न, उहा पीर मुजन जे रत खां सवाइ कोन विसामबी। हाशिम, बाबला तकड़ न कजाए। हींअर असांखे पीर एहसान साईं जी मदद करणी आहे। थोरो आराम सां, दिमाग़ सां कमु वठणो आहे, तकड़ न। पीर एहसान साईं, हाणे हरूभरू जो बहस कोन था कयूं। इन बहस खे इते जो इते ख़तम था कयूं। हा, बाक़ी जंहिं महिल बि हक़ल कंदे न, हक़ल में मां पंहिंजे हमराहनि समेत तो वटि पहुची वेंदुसि। छो त ही 17 जी सरदार शाह ज़मान कोल जो सचो ऐं वाइदे जो पको माण्हू आहे। जेको चवंदो आहे उहो करे बि ॾेखारींदो आहे। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे, मुंहिंजो वात पटियो पियो आहे। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे, मुंहिंजो वात पटियो पियो आहे। अरे हा, मुंहिंजे रूह जी राणी पई थी अचे, ऐं कबूतर तुंहिंजो वात पटियो पियो आहे। वात बंदि कर। सुण पंहिंजे अखियुनि खे जल तूं, अहिड़ा तीर नहण पल पल तूं, अहिड़ा तीर नहण पल पल तूं। ओ सुण पंहिंजे अखियुनि खे जल तूं। अस्सलाम वालेकुम मुंहिंजी नंढड़ी खिठ मिठड़ी चूपड़ी ऐं शमकड़ी बेबड़ी। हल हल, वहीं के धंधा दाड़ी कर मां कबूतर सॼो ॾींहुं त मूंखे छितो करी। धंधो त कयां पियो बेबड़ी, पोइ मां छा कयां? ए बेबड़ीअ जेके तुंहिंजूं अदाऊं आहिनि, इहे किथे कबूतर खे ईअं मारे न विझनि, ईअं पर न मुंहिंजा पटिजी पवनि। कबूतर हिकिड़ी ॻाल्हि कन न खोले ॿुध, मूंसां फचरी न करे। बेबी, मूंखे तोसां छा ॿुधायां, मूंखे कसम आहे। प्यारड़ो थी विया, प्यारड़ो। हाणे घणो मथो न खा, जान छॾ मुंहिंजी, धप कई अथई। बेबी ॻाल्हि ॿुध,
इने बेगे खां तलाक वठ त तूं मां शादड़ी कयूं तूं मुंहिंजे शापरनि ते चढ़ी वत मां तोखे कुझु न चवंदुसि मां भी अॼु त तोखे मां सिधो थी कयां हाण थी विझाए हां मुजन आस्थाने ते अचानक हमलो कयो जेकर असांखे ख़बर हुजे न उनजा थाणा कढी छॾियां थाणा मुराद साठ गोलियूं ख़तम थी वियूं न त इन मुजन खे हिकिड़ी विक वधाइण न ॾियूं हाणे होशियार थी रहणो पवंदो न त इहो मुजन हिन ज़मीन ते कब्ज़ो करे वेंदो छो त हीअ ज़मीन पीर करामत जी हुई हाणे साइण रेशम जी आहे अहमद हाणे तूं फिकर न कर हाणे असां तयार वेठा आहियूं जेको बि आयो न उफट मरंदो या अली मदद मौला अली मदद ये ख़बर है लोग कीअं आयो आहीं ख़ैर त आहे न हा मुराद सब ख़ैर आहे पर रात पाण ॿई मुजर ते हमलो ज़रूर कंदासीं कीअं हमलो कंदासीं लोग हवेली ते पुलिस कड़ो चाड़ियूं वेठी आहे न को ॿाहिरियों माण्हू अंदरि दाख़िल थो थी सघे न ही अंदरियों माण्हू ॿाहिरि दाख़िल थो थी सघे हा मुराद इन करे त चवां थो मुजन साईं बेखुटको सुतो पियो हूंदो हवेली जो हिकिड़ो ॿियो बि दरवाज़ो आहे जेको तह खाने ॾांहुं वेंदो आहे ऐं उहो दरवाज़ो तह खाने खां थींदो थींदो करामत साईं जे बेडरूम में खुलंदो इन खुफ़िया दरवाज़े जी मूंखे ख़बर आहे पाण ॿई इन दरवाज़े खां लंघी हली मुजन साईं खे मारींदासीं लोग तकड़ न कर पुलिस हेॾा होॾा थिए इहो मुजन काॾे वेंदो जे चवीं थो त पोइ ठीकु आहे ॿ चारि ॾींहं इंतज़ार कयूं था ससुई तुंहिंजा कपिड़ा रखिया अथई हा कपिड़ा त मां कॾो को रखी छॾिया आहिनि पर तव्हां वरी अॼु काॾे था वञो ससुई इहो पीर मुजन आहे न इन अहसान साईं जी मिल्कियत ते कब्ज़ो कयो आहे काल वॾो छेड़ो थियो शुक्र आहे त को नुक़सान न आहे थियो बहादुर साईं जेकॾहिं तव्हां नाराज़ न थियो त मां हिकिड़ी ॻाल्हि चवां तव्हांखे चओ मुंहिंजी राणी मां भला तोखां नाराज़ थी सघां थो जेकॾहिं का अहिड़ी कावड़ वारी ॻाल्हि तूं कंदी बि आहीं त तुंहिंजी सुहिणी सूरत खे ॾिसी मुंहिंजे चपनि ते मुर्क अची वेंदी बहादुर साईं हाणे छॾियो बि इन्हनि झेड़नि खे हाणे तव्हां अकेला न आहियो मुंहिंजो साह बि तव्हां में अटकियल आहे ससुई तोखे ख़बर आहे त मूं जहिड़ा छॾे न आहिनि जेके बि जहिड़ा मूं कया त पंहिंजी राणी खे हासिल करण लाइ कया पोइ बि मां सभई ॿिया जहिड़ा बि छॾे सघां थो पर दोस्तनि खे नथो छॾे सघां मुंहिंजी राणी छो जो पीर अहसान मुंहिंजो दोस्त आहे ऐं अॼु हुनजे मथां ॾुखियो वक़्तु आहे ॾुखे वक़्त जी हिन घड़ी में मां उनखे अकेलो नथो छॾे सघां ऐं अॼु मां उन ॾे ज़रूर वेंदुसि त पोइ घर में अकेली वेही मां छा कंदसि अदा पीर अहसान मुंहिंजो बि भाउ आहे मूंखे बि गॾु वठी हलो न पोइ त बाबा तूं हे कर जल्दी कर तूं बि तयार थी वठ पोइ गॾिजी हलूं था ठीकु आहे बसरा बूथ खराब लॻो पियो अथई कड़े बसर सां मानी खाधी अथई छा बसि कर ॾेढ पुटा हिकु वणे कोन ॿियो वरी चुती असू थो झोल में छो तोखे नथो वणा सुहिणो सेबदो त आहियां ही ॾिस मुंहिंजा 6 पर त ॾिस क़ुरान कंधार मुड़िस आहियां कंधार मुड़िस कम त भाड़ियनि जहिड़ा अथई जे मुड़िस माण्हू हुजे हा न त इहा ॿी ज़ाल कोन परणजी अचे हा बसरा तूं नाराज़ न थी उनखे तूं मुंहिंजी ज़ाल न समझ तूं इहो समझ त मां 1.5 किलो बकर जो गोश्त वठी आयो आहियां बसरा शामिर वीचारो मरी वियो हाणे त मां सफ़ा सुञो थी वियो आहियां रुपयनि जो 100 खन ॾे त होटल ते वञी चांहि पी अचां ओ बेगा 1000 रुपयनि जो पूरो ॾींदी साईं रुॻी हिकिड़ी महिरबानी कर इहो 1.5 किलो गोश्त जो खणी वञी हुन शौकत खे ॾे KTN होटल ते त रधी पचाए कंहिंजे कुतनि जे पेट में विझी मुंहिंजो मतिलबु आहे त इन बेबीअ खे तलाक ॾे न न बसरा न वीचारी रुली वेंदी ठीकु आहे हली हिन घर में रही पई हुजे
पर तूं तलाक ॾेस रोज़ानो 500 रुपया रोक हथ ते ॾींदीसांइ। बसरा बेबी मुंहिंजी इज़त आ, 500 में कोन विकिणंदो मांस, घटि में घटि 600 त करस न। ठीकु आहे 600 रुपया ई ॾींदीसांइ। ठीकु आहे, साल जो एडवांस वठंदो साईं। इन्हीअ मां बि चरियो न आहियां, बेबी खे तलाक ॾेई छॾियां। ऐं पोइ तूं पैसा बि न ॾी त पोइ मां छा कंदो साईं? मार पवई खुदा जी, फ्लैट जायूं था वठजनि पिया मसवाड़ ते त 6 महीननि जो एडवांस था वठनि, तोखे वरी 12 महीननि जो एडवांस ॾियां। वञी धूड़ पाए या बिंदरी बेबी अधे कबूतर जे नसीब में आहे ई कोन। चाचा साईं, मां तोखे इज्जत सां सम्झाइण आयो आहियां त चुपचाप करे हितां हलियो वञ, न त ॿी सूरत में असांजो को बि रिश्तो न रहंदो। सिर्फ़ रिश्तो रहंदो त दुश्मनीअ जो। पीर सां न दुश्मनी तो पंहिंजी कॾों की शुरू थी चुकी आहे। तोखे अॼु मारियां या सुभाणे, हाणे तुंहिंजी ज़िंदगी जा ॾींहं पूरा थी विया आहिनि। ओ वाह त पट्टू, शायद तूं हिन बहादुर ख़ान खे सुञाणी नथो। दुआ कर पीर अहसान खे त हिन वक़्त ई मूंखे रोकियो वेठो आहे, न त तुंहिंजो लाश बि ॻोल्हियो न लभे हा। उतां या फल हुजई त ही लाठड़िया बंदूकड़ियुनि वारा तुंहिंजी हिफ़ाज़त कंदा। जॾहिं बारूद ऐं बम फटा न त इहे सभु चपलियूं छॾे त भॼी वेंदा। मां तो जड़नि खे चङी तरह सुञाणा, तो ते त मुंहिंजी अकी कोन्ही ॿुधे। मां चाहियां न त हिकु इशारो कयां त तूं हिते जो हिते उपट मरी वञी, पर छा यादि कंदा, अॼु मुंहिंजो रत वहाइण जो मूड न आहे। डरो था? एहसान साईं, एहसान साईं, छो था भितुनि सां मथो हणो? हू ॿुधो कोन अथव त लातों के भूत बातों से नहीं मानते। मां तोखे वरी बि चवां थो त हितां हलियो वञ, जीव तगा। जे नथो वञे न त पोइ ॾाढो ॾुखियो थींदे। अच बहादुर खाना। दिलावर, छा इहो मुजन अञा ताईं ज़िंदा आहे? हाँ मीरा, यो मुजन अञा ज़िंदा आहे। पोइ बि तूं कंध खणी घुमी थो। हू मुजन मौलवी वठी आयो हुयो, मौलवी मूंसां निकाह पढ़ाइण जे लाइ। हुन मूंखे अगवा करे पंहिंजी कैद में रखियो ऐं तोखे का बि परवाह न आहे। मीरा, मुंहिंजी गैरत खे न ललकार, न त मां रत जूं नदियूं वहाए छॾींदुसि। बस दिलावर बस, तूं ऐं खून जी नदियूं वहाईंदे। आखिर मां तुंहिंजी लॻां छा? मां तुंहिंजी ज़ाल त न आहियां जो तोखे मूं ते गैरत ईंदी। बस मीरा बस। बस दिलावर बस, जेसिताईं इहो मुजन नथो मरे न, मां हिकु पल बि सुकून जो साह कोन खणंदसि। दिलावर, जेकॾहिं मुड़ुस माण्हू आहीं न त इन मुजन खे मारे ॾेखार, पोइ मञी ॾिसां त तूं कचे जो दिलावर आहीं। मीरा, दिलावर जो तोसां वाइदो आहे, जेकॾहिं मां हिन मुजन खे ॻोठ जे विच चौक ते न मारियां त मुंहिंजो नालो दिलावर न आहे। माई बसरा, बाबा साईं खे वञी चओ त मां घणी सोच वीचार खां पोइ इहो फ़ैसिलो कयो आहे त मां शादी कंदमि त सिर्फ़ ऐं सिर्फ़ साजिद सां। बसरा खचे हुजे जा पके, मोचा फकीर फिरंदा था वतन पिया। साईं हाणे इहो तव्हांजो आज़ादी मसलो। तूं पाण वात वकील आं, जवान जमाण छोकिरी आं, सभु कुझु ॼाणे थी। पाण सरदार साईं खे ॿुधाए न, उहो बहितर थींदो। न माई बसरा, मां बाबा साईं सां नथी ॻाल्हाए सघां, तॾहिं त तोखे थी चवां त वञी बाबा साईं खे ॿुधाए त मां सिर्फ़ शादी साजिद सां कंदसि। जेकॾहिं बाबा साईं मुंहिंजी शादी साजिद सां न कराई न त मां खुदकशी करे छॾींदसि। अल्लाह साईं तोखे हयाती ॾे। ईअं न चओ जीजा, ईअं न चओ। सरदार साईं जी अकेली औलाद आं, हो तोखां सवा कीअं जी सघंदो? त पोइ बाबा साईं मुंहिंजी ॻाल्हि छो नथो मञे? आखिर कमी कहिड़ी आहे साजिद में? ओ जीजा थोरो ॻाल्हि खे सम्झ। साजिद में का बि कमी कान्हे अम्मा। बस रुगो सरदार साईं खे इहो एतराज़ आहे
त बंगुल जो पुट आहे ऐं बंगुल नियत जो ख़राब माण्हू आहे। आखिर बंगुल सां मुंहिंजो कहिड़ो वास्तो आहे? मां त साजिद सां शादी थी करणु चाहियां। ओ जीजा, हिते ॿिनि फर्दनि जी शादी न आहे थींदी, हिते ॿिनि खानदाननि जो मेल मिलाप थी वेंदो आहे। इन करे इहो जेको चवे थी पई त मां साजिद सां शादी कंदसि, इहो ग़लति आहे। त पोइ माई बसरा तूं ई ॿुधाए त आखिर मां छा कयां? अमा रोशनी, मां ॻाल्हाईंदसि सरदार साईंअ सां, अलाह सड़ाई कंदो।